सेहतमंद मुआशरे सां गॾोगॾु तालीम सां गॾोगॾु रांदियुनि जा मैदान बि आबाद हुजनि। नशो ऐं ॿिया जेको समाजी बुराइयुनि खे हटाइण लाइ जेके रांदियुनि जूं जेके दुनिया आहे उन में अचणु ॿारनि जे लाइ सिहतमंद हुजणु तमामु ज़रूरी आहे। अॼु ऑल प्राइवेट स्कूल एंड कॉलेज एसोसिएशन पारां मलीर जे लाइ के स्टील टाउन में हिकु शानदार रांदियुनि जा प्रोग्राम कया आहिनि, जंहिंमें 20 खां मथे जेके स्कूलनि पिणु हिसो वरितो आहे। हिते मौजूदु जेके ऑर्गेनाइज़र आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके स्कूल जेके शागिर्द आहिनि अचो उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन हर साल जीअं जेको हीउ प्रोग्राम मुनक़द कयो वेंदो आहे शानदार प्रोग्राम उनखे कीअं पिया ॾिसनि ऐं हिन रांदियुनि जी मैदान में जेको आहे उन्हनि जी जेके जंहिं खटियो आहे विनर आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदा त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मेहरान टीवी वारनि जी तमामु महिरबानी जो कवरेज ॾेई असांजे प्रोग्राम खे चार चंड हणी छॾिया। हीउ प्रोग्राम ऑल सिंध प्राइवेट स्कूल एसोसिएशन प्राइवेट स्कूल एंड कॉलेजिस डिस्ट्रिक्ट मलीर जे तरफ़ां मुनक़िद कयो वियो आहे। हिन प्रोग्राम में तक़रीबन 20 स्कूलनि हिसो वरितो आहे। प्रिंसिपल त उनखां वधीक आहिनि। जिन स्कूलनि हिसो वरितो आहे उन्हनि इंडोर गेम में बि हिसो वरितो आहे, उन्हनि जोगा क्रिकेट में बि हिसो वरितो आहे। त इंडोर गेम असां टग ऑफ वार हुई, सेक रेस हुई ऐं जेको पंहिंजो फुल रेस हुई, हाफ रेस हुई, स्किपिंग हुई। तमामु हिन जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई हो त अॼुकल्ह नौजवान खे नशे खां ऐं मोबाइल खां परे कीअं रखिजे, उन लाइ कहिड़ियूं सेहतमंद एक्टिविटीज़ कयूं वञनि जंहिंमें ॿार ख़ुशीअ सां हिसो वठनि। और हमें तो आज बहुत मज़ा आ रहा है माशाल्लाह। तो हम चाहते हैं कि हर साल ऐसा एक इवेंट लाजमी होना चाहिए जिसमें बच्चे भी मुतमईन हो, खेल कूद में रहें, ज़्यादा डिप्रेशन में ना आए। और हम चाहते हैं कि और जो इसके अलावा और भी इवेंट्स आए ना तो उसमें भी सब ऐसे ऑल सिंध प्राइवेट स्कूल वाले भी लाजमी इससे आए लाजमी। ये हमारा जो प्रोग्राम है ये ऑल सिंध प्राइवेट स्कूल एंड कॉलेज एसोसिएशन और गुलशन हदीद डिस्ट्रिक्ट मलीर की तरफ से बहुत ही बेहतरीन किस्म का एक प्रोग्राम है जिसमें तकरीबन 20 से ज़्यादा स्कूल्स ने जो है इसमें शिरकत की। और माशाल्लाह ज़ाहिर है ये ऐसे प्रोग्राम अगर होंगे, चौथा साल है मेरा ख्याल ये ना, जो 4 साल से हम मुसलसल ये प्रोग्राम करने की कोशिश कर रहे हैं और इस दफ़ा आपने देखा भी होगा माशाल्लाह ज़्यादा ऑर्गेनाइज़ है, पहले से बहुत बेहतरीन तरीके से ऑर्गेनाइज़ हमारा ये प्रोग्राम। तो बच्चों ने बहुत आला तरीके से इसमें शिरकत की। Schools have participated अॼु जे प्रोग्राम में ऐं ही हेल्दी एक्टिविटीज़ तमामु अॼु जी वक़्त जी ज़रूरत आहे। हिन जी हिकिड़ी सभिनी खां वॾी वजह इहा आहे त स्क्रीन टाइम ॿारनि जो हद खां वधीक वधी चुको आहे। अॼु जे दौर में असांखे घुरिजे त ॿारनि खे फिज़िकल स्पोर्ट्स जी तरफ़ वापसि वठी अचूं ऐं हुन लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा रहनि। ऐं हीउ असांजो टियों प्रोग्राम आहे अलहमदुलिल्लाह ऑल सिंध प्राइवेट स्कूल एंड कॉलेज एसोसिएशन जो डिस्ट्रिक्ट मलीर जो। ऐं तव्हांजे साम्हूं आहे ॿारनि जो जोश व जज़्बो ऐं जेके बि इंतिज़ामिया जा माण्हू आहिनि किथे तरीक़े सां उन्हनि ॿारनि खे सुबुह 8 बजे खां ही इन्हनि ॿारनि सां मसरूफ़ अमल आहिनि ऐं असां इहो ई चवंदासीं त अहिड़ा प्रोग्राम हर डिस्ट्रिक्ट में थियणु घुरिजनि। होने चाहिए। बिल्कुल बच्चों के लिए बहुत सारी जो है ना एक्टिविटीज़ हैं, फुटबॉल, क्रिकेट और बहुत सारी इंडोर गेम्स हैं। तो मैं समझता हूँ ये तो तकरीबन मंथली बेस पे होनी चाहिए, ना कि स्पोर्ट्स जो है ना इवेंट पे। तो ये बहुत इनिशिएटिव है, ग्राउंड आबाद होने चाहिए। हमें बहुत अच्छा लगा यहाँ पे आके और हम खुश हैं कि हमारे स्कूल ने हमें ये मौका दिया कि हम इस तरह मैदान में आके खेलें। इससे हमें मेंटली पीस मिलता है और हम फिज़िकली एक्टिव होते हैं। और मैं ये प्रेफर करती हूँ कि हमारा स्कूल इसी तरह हमें आगे करता रहे हर चीज़ में। मैं ना आज इसीलिए आया, मुझे ना टॉफ़ी जीत के ना जाऊंगा और ना हमें बहुत मज़ा आया इस मैदान में खेल के। मैंने स्पून रेस में हिस्सा लिया था और मैं थर्ड आया हूँ और स्टेडियम में मेरे को आके बहुत अच्छा लगा बस। एंड असांजी शेड ॾिसनि था त असांजी शेड में असांजो स्कूल जो प्रोग्राम आहे एंड असांजो स्कूल ॾाढे प्रोग्राम में इंजॉय कयो एंड बस बहुत अच्छे, सब कुछ बहुत अच्छा है और बहुत अच्छा ऑर्गेनाइज़ किया सबने और सबने बहुत अच्छा खेला। हमारे स्कूल भी बहुत सारे गेम्स जीते हैं और सब कुछ बहुत अच्छा लगा। आहियूं असां रोप पुलिंग खेॾी आहे, असां क्रिकेट खेॾी आहे ऐं असां रेस में बि खटियो आहे 3rd पोजीशन ऐं रोप पुलिंग में बि खटियो, असां क्रिकेट बि खटे विया आहियूं। असांखे इलाही मज़ो थो अचे। ऑल सिंध प्राइवेट स्कूल एंड कॉलेजिस एसोसिएशन जो इहो ऑर्गेनाइज़ कयो आहे, इलाही सुठो ऑर्गेनाइज़ कयो। असां चाहियूं था त इहो अॻियां बि थिए ताकी ॿार पार्टिसिपेट करे सघनि ऐं असांखे इलाही मज़ो थो अचे। हाणे बि मुंहिंजी हिकिड़ी गेम थिए थी सेक रेस, उन में मां हिसो वरितो आहे।